बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी लतीफ़ शाह साईं जो पैगाम खे पहुचाइण जे लाइ सॼी सिंध में असांजा सिंधी मोहबत कंदड़, भिटाई सां प्यार कंदड़, पंहिंजे पंहिंजे हवाले सां थोरो की घणो कमु कंदा रहनि था। असांजो भिटाई जे नाले सां प्रोग्राम दाऊद में मुख़्तलिफ़ स्कूलनि में कंदो ॿारनि खे उत्साहींदो रहियो आहे, जंहिं लाइ हुनखे जस हुजे। इहो ड्यूटी रुगो हिकिड़े माण्हू जी न आहे, पर हर सिंधीअ खे, हर सिंध वासीअ खे, हर लतीफ़ साईं सां प्यार करण वारे खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। हीउ जेको दोस्त हाणे चैनल आणनि पिया असांजो भिटाई या रिसालो चवनि पिया असां लतीफ़ साईं वटि सां कढूं हिकिड़ो, ऐं त इन में असांजे क़ौम खे, असांजे सिंधी माण्हुनि खे सभिनी खे चाह सां हुनखे ॾिसणु घुरिजे, सम्झणु घुरिजे, पढ़णु घुरिजे। किथां बि का बि राह मिले थी, को गस मिले थो इल्मु हासिलु करण जे लाइ किथां बि, ऐं ख़ासि करे लतीफ़ साईं जो इल्मु हासिलु करण लाइ हर सिंधी खे कोशिशि करणु घुरिजे। असांजी बदकिस्मती आहे त असांजे नसल खे इहो ई ॿुधायो वियो आहे त भिटाई ॾुखियो आहे, हालांकि भिटाई ॾुखियो कोन्हे को। भिटाई साईं तमामु सवलो आहे, ॾुखियल लाइ ॾुखियो आहे, सवलनि लाइ तमामु सवलो आहे। असुलु ॻाल्हि आहे त दरिया जे किनारे ते बि अंदाज़ो नथो लॻाए सघिजे दरिया जो पाणी केतिरो गहरो आहे। उन में जॾहिं लहिबो त ख़बर पवंदी आहे, ऐं पोइ उहो साणी बि पाण थींदो आहे सीर में। इहो ख़ुदि लतीफ़ साईं जे बहितर मूं तव्हांखे दंग मिलंदा, रस्ता मिलंदा, उत्साह मिलंदो, तव्हांखे जीअण जो हिकिड़ो हौसलो मिलंदो, ज़िंदगी जो ॾांहुं मिलंदो। लतीफ़ साईं हर सिंधी माण्हू जंहिंखे पढ़णु घुरिजे। ऐं शाह जो रिसालो त मां त चवंदो आहियां त हर सिंधी जे घर में जीअं क़ुर शरीफ़ मौजूदु आहे, इहे शाह जो रिसालो हर घर में हुजणु घुरिजे। उहो न सिर्फ़ु पाण पढ़े, पर पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाए, उनखे सम्झाए। छो त लतीफ़ साईं जे रिसाले में जेके किरदार आहिनि, जेकॾहिं उहो माण्हू पंहिंजे दिलि सां उन्हनि खे पढ़ंदो, उहे किरदारनि जो असरु उन माण्हू ते ज़रूरु थिए थो। जेकॾहिं भाई का ससी जो का औरत, का नियाणी ससीअ खे पढ़े थी, त उन में एतिरी हिमत अची वेंदी, एतिरो हौसलो अची वेंदो, जो पाण फील कंदी त लतीफ़ साईं मूंखे केॾो गाइड कयो आहे। लतीफ़ साईं असांजो रहनुमा आहे, असांजो गाइड आहे, असांजो रहबर आहे। असांजी क़ौम जेका हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में आहे, उहा सभिनी खे ख़बर आहे, उन ते तबसरो करणु ॻाल्हाइणु न चयो आहे। पर जेकॾहिं हीअ क़ौम लतीफ़ साईं खे सम्झे आहे त इहे न हुजे आहे। जी आहे मुंहिंजी गुज़ारिश आहे सभिनी दोस्तनि खे त असांजे हिन चैनल खे, हिननि दोस्तनि खे उत्साह ॾियो, हिन खे वधि में वधि शेयर कयो, ॾिसो ऐं लतीफ़ साईं खे पढ़ो। बसि असांजो पैगाम इहो आहे, लतीफ़ साईं खे घणे खां घणा माण्हू सम्झनि, पढ़नि, ॾिसनि।